अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल हवेली जी अचण वारी एपिसोड जी पूरी मालूमात तव्हांखे ॾींदा हलूं। जी हाँ दोस्तों, हवेली ड्रामे में आख़िरी अॻिते छा थियणो आहे, हवेली ड्रामो बंदि थी चुको आहे, ईंदो या न ईंदो, इन जी नई अपडेट सां गॾु आऊं हाज़िर आहियां। दोस्तों इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसी लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हवेली ड्रामे जी शूटिंग स्टार्ट थी चुकी आहे। जी हाँ दोस्तों, हवेली ड्रामे जी चौथे स्पेल जी शूटिंग स्टार्ट थी चुकी आहे। बाक़ी 71 एपिसोड, हिकिड़ो ई एपिसोड पियो आहे जेको उन्हनि वटि तयारु। मूंखे नथो लॻे कोई इहो हिकिड़ो हलाईंदा नए हफ़्ते में। बाक़ी 70 ताईं तव्हां ॾिसी चुका आहियो। अॻिते सिर्फ़ु हिकिड़ो एपिसोड मौजूदु आहे, उन खां वधीक कुझु मौजूदु न आहे। ऐं जेको हवेली ड्रामो आहे इहो सिर्फ़ु दुलाब जे करे पोइना थियो आहे। आज़म मंगल जी शूटिंग होॾे हली रही हुई त हवेली ड्रामे में न पुॼी सघियो शूटिंग में। हाणे इंशाअल्लाह इन जी शूटिंग ॾाढे धमाके सां तेज़ी सां हलाई वेंदी, कई वेंदी। तमामु जल्द तव्हांजे आॾो वरी 71 खां 100 ताईं जेको बि आहिनि इहे 29 एपिसोड इंशाअल्लाह तव्हांजे साम्हूं ईंदा ऐं चौथों स्पेल तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदो। दोस्तों तमामु जल्द ई ज़बरदस्त ड्रामो बणिजी चुको आहे। हवेली कहाणी बि हाणे मज़ो करे वई ऐं तव्हां ॾिठो इहो जेको किसो आहे साले, हीर, गौरी, पीर अमजद, सोराब ऐं पीर बख़्श वारनि जो, हिते ड्रामो एंड थियो ऐं हर कंहिंखे इंतज़ारु आहे त हाणे अॻिते छा थींदो। पीर बख़्श ॿधिजी वियो, हाणे हर कंहिंखे इन शइ जो इंतज़ारु आहे। इंशाअल्लाह टेंशन न कयो, तमामु जल्द इन जी अपडेट्स तव्हांखे असां हर वक़्तु ॾींदा रहंदासीं ऐं जेका मेकिंग वीडियो पिक्चर सभु कुझु तव्हांजे साम्हूं रखंदा रहंदासीं। कॾहिं बि तव्हांखे अपडेट जेको आहे मिस न थींदी। इंशाअल्लाह तव्हां हिकिड़ो कमु कयो, सब्सक्राइब करे छॾियो। हवेली ड्रामे जी अपडेट इंशाअल्लाह तव्हांखे बर वक़्तु असांजे चैनल खां मिलंदी रहंदी। लाइक हिन वीडियो जी लिंक बि दोस्तनि ताईं व्हाट्सएप ग्रुप में शेयर ज़रूरु कंदा कयो, जीअं तव्हांजा दोस्त बि असांजे चैनल ते अची वञनि।